इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में औरत जज ज़ेबा चौधरी के धमकी ॾियण वारे केस में इमरान खान जा नाक़ाबिल ज़मानत गिरफ़्तारी वारंट मुअतल करण जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो। एडिशनल सेशन जज फैज़ान हैदर गीलानी जी अदालत में इमरान खान पारां औरत जज के धमकी ॾियण वारे केस में वारंट मुअतल करण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। इमरान खान जो वकील गौहर अली ऐं प्रोसिक्यूटर रिज़वान अब्बासी अदालत में पेश थिया। वकील गौहर अली दरख़्वास्त कई त इमरान खान 3 मार्च ते अची रहियो आहे। अदालत बि 3 मार्च ते ॿुधणी करे। तोशाखाना केस में इमरान खान 3 मार्च ते अदालत में ईंदो। अदालत चयो त तव्हां अजीब ॻाल्हियूं करे रहिया आहियो। तव्हां 3 मार्च लाइ दरख़्वास्त ॾेई रहिया आहियो जॾहिं त गिरफ़्तारी वारंट जी तारीख़ 29 मार्च आहे। वकील चयो त मां सिविल कोर्ट में वारंट जी तारीख़ 29 मार्च खां 3 मार्च ताईं तब्दील करण जी दरख़्वास्त करियां थो। प्रोसिक्यूटर चयो त उन जो मतिलबु इहो आहे त अदालत गिरफ़्तारी वारंट जारी करण जी जुरत बि न करे। वारंट मुअतल करण वारी दरख़्वास्त जी मेरिट ते दलील ॾिना वञनि। अदालत चयो त 29 मार्च ते अदालत को बि फ़ैसिलो जारी करे सघे थी छा इमरान खान कॾहिं औरत जज केस में पेश थियो। उन ते प्रोसिक्यूटर चयो त इमरान खान उन केस में कॾहिं बि पेश न थियो। औरत जज केस में वकील गौहर अली वटि वकील जो ख़त बि नाहे। अदालत इमरान खान जी कानूनी टीम जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कंदे चयो त छा इमरान खान जी ज़मानत वारे मुद्दे में 3 मार्च ताईं वाध कई वेंदी या न। फ़ैसिलो कुझु देरि खां पोइ ॿुधायो वेंदो।